खीथर, काछे ऐं कोहिस्तान में बरसात ऐं नयुनि जा राङा। काछे में नए गाज, नए सूरी, नए नली ऐं नए अंगई सूधो 8 खां वधीक नयूं वही आयूं। रस्ता पाणी हेठि अचण सबबि डिघबाला, वाही पांधी, छिनी ऐं टनो रहीम ख़ान सूधो। काछे जे सवें ॻोठनि जो जोही ऐं दादू सां ज़मीनी राब्तो काठा। केतिरा ई ॻोठ बरसाती पाणीअ जे घेरे में अची विया। गजगोड़ सां बरसातुनि दौरान कचा घर ढही पिया। झांगारा ऐं बाजारा जी जाबलू पट्टीअ ते गजगोड़ सां बरसात बाद नयूं तार वही आयूं। नैंग शरीफ़, गाजी शाह ऐं ॻोठ काई सूधो सवें ॻोठनि जो सेवण सां ज़मीनी राब्तो काठा। कोहिस्तान जी जाबलू पट्टीअ में तेज़ बरसात बाद केतिरा ई इलाइक़ा पाणीअ जे घेरे हेठि। बरसात बाद नयूं ऐं ढोरा भरिजी विया। काछे ऐं कोहिस्तान में फाथल माण्हुनि तरफ़ां सिंध सरकार खे वाहुर जी अपील। पंजाब जे 20 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग सुभाणे थी रही आहे। चूंड दंगल जे लाइ 175 उम्मीदवार मैदान ते लथल। सुभाणे नंढियुनि चूंडुनि जे लाइ पोलिंग स्टेशन्स ते सामान पहुचाइण जो सिलसिलो जारी। हसास ऐं इंतहाई हसास पोलिंग स्टेशन्स ते फ़ौज तोड़े FC अहलकार मुक़रर करण जा इम्कान। इमरान ख़ान जी सियासत जो जनाज़ो निकिरी चुको। सुभाणे 20 तकनि जो अवाम पंहिंजे वोट सां आख़िरी रस्मूं अदा कंदो। पंजाब में शफ़ाफ़ ऐं पुरअमन चूंडूं यकीनी बणायूं वेंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त PTI जा माण्हू नंढी चूंड दौरान फ़साद करण जे लाइ पंजाब में दाख़िल थिया आहिनि। इतला आहिनि त PTI जा 500 फ़सादी पंजाब में पहुची विया आहिनि। परवेज़ खटक, अली मोहम्मद ख़ान ऐं मुराद सईद फ़सादनि खे पनाह पिया ॾियनि। PTI जे टाइगर्स ज़रिए गुंडागर्दी कई वई त नतीजनि जो ज़िम्मेवार इमरान ख़ान हूंदो। ज़मीनी चूंडुनि में डस्का जहिड़ी हरकत थी त क़ानून हरकत में ईंदो। अली अमीन गंडापुर जी पंजाब में दाख़िला ते पाबंदी, माहौल ख़राब करण जी कोशिश करार। PTI अॻवान फवाद चौधरी ट्वीट बयान में चयो आहे त अली अमीन गंडापुर सॼी ज़िंदगी पंजाब में गुज़ारी। संदसि दाख़िला ते पाबंदी बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। राणा सनाउल्लाह ऐं अता तारड़ पंजाब जे अमन लाइ असुल ख़तरो आहिनि। इहे ॿई चूंडुनि में इंतिज़ामी मुदाख़लत करे माहौल ख़राब कनि था। नओं देरो मां गुम थियल नींगर जो लाड़काणो में लाश हथ। माहोटा थाणे जी हद में हथायल नींगर जी अलीगुल राहू जो तौर सुञाणप। वारसनि चयो आहे त अलीगुल गुज़िरियल ॾींहुं घरां निकितो त वापसि न मोटियो। ॻोल्हा बावजूदि किथे बि संदसि ॾस पतो न मिलियो। अॼु ॻोठ मीरबख़्श मरी भरिसां लाश हथायो आहे। पुट खे क़तलु कयो वियो आहे। बाक़ी जांच करे जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त नींगर जे गले में रुमाल बेढ़ियल हो। लॻे थो खेसि क़तलु कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जा कारण मालूम थींदा। वाक़ई जी जांच कई पई वञे। कंधकोट भरिसां ट्रैक्टर ट्रॉली ते फायरिंग जे नतीजे में ड्राइवर ग़ालिब हुसैन गोलो क़तल। मोटरसाइकिल सवार हथियारबंद ट्रैक्टर ट्रॉली ते अंधाधुंध फायरिंग करे फरार थी विया। गोलियूं लॻण सबबि कादिर बख़्श ऐं रहीम बख़्श गोलो मरणी। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो गोला ऐं सब्ज़ोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़े तां पेश आयो आहे। धुरियुनि में मकानी चूंडुनि दौरान झेड़े बाद तकरार हलंदड़ हो। सिंध में हिक पासे गजगोड़ सां बरसात, ॿिए पासे पाणीअ जो दबाव वधण सबबि शाखुनि ऐं वाहन खे घारा। झंडो मरी भरिसां मशाइख शाख खे RD 38 वटि 40 फुट घारो। पाणी कमंद, केले ऐं वण जा फसल ॿोड़ण बाद भर पासे जे ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। खिपरो भरिसां लाल खान शाख खे 30 फुट घारो पइजी वियो। ग़रीब आबादगारनि जा फसल पाणी हेठि अची विया। शाहपुर चाकर भरिसां शाख खे 20 फुट घारो पवण जे नतीजे में वण सूधो, ॿियो फसल पाणी हेठि। ॻोठाणनि जो चवणु आहे त शाखुनि ऐं वाहन जे कमज़ोर हिसनि ते पाणीअ जे दबाव सबबि घारा पिया। आपाशी अमलदार अघोर निंड सुतल।
हैदराबाद के इलाइक़े कासिमाबाद में औरत के हीसाइण के केस में जवाबदार गिरफ्तार। FIA साइबर क्राइम विंग नकाश विलास में कार्रवाई दौरान अदनान अहमद के गिरफ्तार करे वरितो। FIA जो चवण है त एक शहरी तरफां संदसि ज़ाल के हीसाइण खिलाफ़ दरख्वास्त दाख़िल कराई वई। जवाबदार मुतासिर औरत के फहश वीडियोज़ उमानण सां गॾु धमकियूं ॾींदो हो। मोरो भरसां लाइन्स बिछाइण लाइ खोटियल खॾ में उठ फासी पियो। उठ रोड के किनारे सां वञी रहियो त खॾ में किरी पियो। इंतज़ामिया उठ के खॾ मां कढण लाइ उपाउ न वरिता। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत उठ के ॿाहिरि कढियो।